वेठे जी वच दुखंदो दूर थे तन तनी सी कच ओडा आगे कमता अज असांजे भाई असांजे प्यारे दोस्त हाजी अमन खास के लिए जो नंढे जी सालगिरह है माण्हूअ जी तरजत जेका थींदी आहे निशोनमा थींदी आहे उहा घर खां थींदी आहे। हाजी साहब हिकु अहिड़ो अनमोल मोती हो जेको असां जहिड़नि अबोझनि खे मोहबत ऐं प्यार जे निगाह सां खणी हलो। कॾहिं बि हुन माण्हूअ जे मुंहं ते कावड़ मुंहुं कान थी, केॾा बि हुनखे केरु ताना तुनका हणे पर हू माण्हू वरी बि हुनखे मुर्की मिलंदो। उन करे उन घर में तरबियत थी आहे हिन माण्हूअ जी, ऐं तरबियत जो वॾे में वॾो जेको हूंदो आहे उहो सबबु हूंदो आहे त उहा शख़्सियत उहो नौजवान में निखार कीअं थो अचे। अलाह बचायो ज़ाहिरिया असांजो भाइचो आहे, नंढड़ो आहे ऐं नंढे हूंदे खां वठी हीउ पंहिंजे वालिद सां गॾु रहियो, असां सां बि गॾु रहियो। हिन जी तरबियत, हिन जी बिलोगत ऐं हिन ते शफ़क़त पंहिंजे पीउ जी बि रही त हिते पाकिस्तान जो जेको वॾे में वॾो असांजो लीडर आहे सैयद शाह मोहम्मद शाह, ही उन्हनि जा ॼण फैमिली मेंबर ऐं उहो तमामु वॾी क़दावर शख़्सियत आहे। उन करे जेको सुहबत जो ऐं तरबियत जो जेको असरु थींदो आहे उहो तमामु वॾो थींदो आहे। तव्हां जॾहिं बि हिन सां मिलंदव, निवड़त सां मिलंदो, न्याज़ सां मिलंदो, मोहबत सां मिलंदो, पाबूह सां मिलंदो ऐं किथे बि सॼोसि तव्हां कहिड़ी तकलीफ़ में सॼोसि ही उन में पहुचंदो ऐं फ़ोन कंदो दावत। उन करे अॼु जो जेको सुवालु आहे उहो आहे त असांजो जेको मुआशिरो आहे, असांजी जेका सोसाइटी आहे उहा बेराह रवीअ जो शिकार थी वई। अॼु जो नौजवान इंटरनेट ते हले थो, मंशात ते हले थो, ॿियूं फ़हिश हरकतूं उन तरफ़ वञे थो। असांखे पंहिंजे मुस्तक़बिल खे हिन नौजवान खे बचाइणो आहे। उन में असांजे सभिनी उन्हनि संजीदड़ सुलझल दोस्तनि जो रोल हुजणु खपे, छो त दुनिया में जेके बि तहरीकूं हलियूं आहिनि या दुनिया में जेका बि तब्दीली आई आहे उन में मेन रोल, स्ट्रीम रोल नौजवान जो आहे। अरबुस्तान में हींअर जेको माण्हू मारिया हुआ उन में जॾहिं नौजवान उथी पिया त उते जेके 100 सालनि जा हाकिम बादशाह हुआ उन्हनि जा तख़्ता उॾोड़े। बांग्लादेश में जेको इनकलाब आयो हो ढाका यूनिवर्सिटी में आयो। सिंध में जेको इनकलाब आयो हो उन जी शुरूआत 4 मार्च हुई। सिंध यूनिवर्सिटी जा शागिर्द हैदराबाद में बीही आमरत खे ललकायो, छो त नौजवान में जज़्बो हूंदो आहे, जोश बि हूंदो आहे, हिमत बि हूंदी आहे ऐं दौड़ धिक करण जी सलाहियत बि हूंदी आहे। फ़क़ति जीअं मुसवर पत्थर खे तराशींदो आहे ऐं तराशे उन मां मूर्ति पैदा कंदो आहे, ईअं हिन नौजवाननि जे तराशण जी ज़रूरत आहे ऐं तरबियत जी ज़रूरत आहे। तव्हां ॾिठो त हिकु पीउ, हिकु वालिद, हिकु उस्ताद पंहिंजे पुट जी कीअं तरबियत कई। हीउ सॼे असांजे हिन मटियारी ज़िले जे लाइ मिसाल आहे। खोड़ नौजवान मिलनि था, खोड़ माण्हू मिलनि था, पर उन्हनि जा क़िबला, उन्हनि जा रुख मुख़्तलिफ़ आहिनि। पर ही वाहिद माण्हू आहे, हर वॾे माण्हू जी इज़त हर नंढे माण्हूअ सां प्यारु करे थो, छो त उहो तरबियत जो असां। इन करे असांजे सभिनी उन्हनि स्टेक होल्डरनि खे, उन्हनि दोस्तनि खे हिन यंग जनरेशन तरफ़ ध्यानु ॾियणु खपे त जीअं ही हिन समाज खे
सोसाइटी खे बदिलाइण में पंहिंजो रोल प्ले करे सघनि, न कि निगेटिव रोल कनि। छो त नौजवान खे जॾहिं तव्हां तरबियत न कंदव, नौजवान जी निशो नमा न कंदव, त हू मुख़्तलिफ़ ॿियनि रुखनि ते कमु कंदो ऐं उन सां असांजी सोसाइटी अनारकीअ जो शिकार थींदी, मुख़्तलिफ़ मसइलनि जो शिकार थींदी। इन करे ही जेके गभरू आहिनि, नौजवान आहिनि, उहे असांजे सदन जो सुवाल आहिनि, हिन समाज जी तहमीर आहिनि। तूं या ही ख़्वाब हिन सदन जे सुवाल आहिनि, छो त हिननि सां मुस्तक़बिल भाॻियल आहे, हिन धरतीअ जो, हिन वतन जो, हिननि माण्हुनि जो। उन करे अहिड़ा ज़िंदादिल नौजवान, अहिड़ा मोहबती इंसान ऐं जिन खे वरी अहिड़ा मोहबती इदारा मिलिया आहिनि, छो त हाजी साहब हिन इदारे में रहियो, हिन में हुन तरबियत वरिती ऐं हिन खे फाल कई। अॼु बि हिन में तव्हां ॾिसो, ही सभु दोस्त लालदीन वारा ॿिया थिया, सभु दोस्त हिन खे एज़ ए कुटुंब तौर था हलाइनि, फैमिली तौर था हलाइनि ऐं उन में ही दोस्त सभु पाण खे हिकिड़े घर जा भाती था कनि ऐं उहो इदारो माण्हुनि जी तरबियत बि करे थो, माण्हुनि में इस्लाह पैदा करे थो। तइलीमी मैदान हुजे, सिहत जो मैदान हुजे, ॿियनि सभिनी में हिन जो रोल आहे। त इहे जेके इदारा क़ाइमु कंदा आहिनि माण्हू, उहे वॾी दिलि वारा हूंदा आहिनि, छो त इदारा ही जेको निज़ाम सिस्टम उहो त हुकूमत जो कमु आहे, पर जॾहिं हुकूमतूं नाकाम थींदियूं आहिनि त मर्द कलंदर मुजाहिद पैदा थींदा आहिनि। जंहिं उस्ताद बुखारी चयो आहे त समुंडनि खे हूंदा किनारा पिया आहिनि, पहाड़नि में बोड़ियो त चारा पिया आहिनि, जे जरकी जीअण जो फ़ैसिलो आहे पको हिन जूबे जी आहे। ही ज़िंदादिल माण्हू आहिनि। मूंखे ख़बर आहे हाजी साहब जेको हीअ ॿोॾ आई हुई, उन में एॾे ॻोठनि में ॿियनि में केॾो कमु कयो, राति ॾींहं भॼ भॼा हुनजी PR हुई ऐं हीउ नंढड़ो हुन सां गॾु हूंदो, राति ॾींहं गॾु हूंदो। इन करे माण्हूअ में इस्तक़ामत हुजे, हिमत हुजे ऐं कमु करण जो हुन में जज़्बो हुजे, टारगेट सही हुजे, प्लानिंग हिकमत अमली हुजे। जॾहिं तव्हांजी प्लानिंग हिकमत अमली सही हूंदी, तव्हांखे रिज़ल्ट। उन करे अॼु जे हिन ॾींहं ते आऊं अलाह बचाए खे मुबारकूं थो ॾियां त असांजो भाइचो जंहिं अंदाज़ सां हिते हुन पंहिंजो हिकिड़ो हल्को ठाहियो आहे, मोहबत जो, दोस्तनि जो, वेल विशरनि जो, अलाह हुनखे वधाईंदो ऐं हुनखे अञा बि वधीक हिन हल्के खे वधाईंदो ऐं जेके बि हिते नौजवान ऐं दोस्त आहिनि, उन्हनि सभिनि खे हीउ जेको इदारो आहे, हीउ दोस्त आहिनि, सभु तरबियत कंदा जीअं असीं हिन पंहिंजे मुआशिरे खे सही डायरेक्शन में वठी वञूं। तव्हां हैंड्स वारनि जूं, तव्हां सभिनी दोस्तनि जूं महिरबानियूं। ऐं आख़िर में रुॻो हिन लाइ हिकिड़ो शेर चवंदुसि त मुल्क हर महिलात जी तुंहिंजे मथां घोरे छॾियां, बसि पुॼे मुंहिंजो त तोखे सोन में तोरे।